नाज़िन शिकारपुर के कच्चे वारे इलाके में पुलिस जो धाड़ेलन खिलाफ ऑपरेशन जारी है। पुलिस मुकाबले बाद एक मुखवी के बाजियाब कराइण जी दावा कई वही है। उन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मराठी जो रिपोर्टर मुमताज़ कुरैशी। जी मुमताज़। जी बिल्कुल जी चौथे ॾींहुं जेको खानपुर के गढ़ी तक जे कच्चे जे इलाके में पुलिस जो ऑपरेशन जारी हुयो। इन मुक़ाबले में जेको 20 ॾींहं अॻु जानवा थाने जी हद मां अगवा थियल 60 वरनि जो मुखवी शबीर अहमद बिरोही खानपुर पुलिस कच्चे जे इलाके 60 मेल वारे इलाके में जेको पुलिस मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। मुक़ाबले में DSP खानपुर अब्दुल वाहिद बुर्लो जी अगवानी में मुक़ाबलो थियो हो। धाड़ेलन बंदूक जी इन में जेको मुखवी शख्स बाज़ियाब थियो आहे। इन ॿुधायो आहे त धाड़ेलन मूंखे जेको बंदूक जी गोली हणी करे ज़ख़्मी पियो हो। ॿई जंगू जेके मुंहिंजी ज़ख़्मी थी वियूं आहिनि ऐं 50 लाख रुपया जेको आहे भोग घुरनि पिया। असां ग़रीब माण्हू आहियूं ऐं पुलिस जी महिरबानी आहे जो मूंखे बाज़ियाब करायो आहे। जी मुमताज़, तव्हांजी महिरबानी।